मुजेरी मां जेकी मोकल वठी आयो हुउसि सुभाणे उहा ख़तमु थियण वारी आहे ऐं सुभाणे मां हितां निकिरी वेंदुसि। ऑफिसर तुंहिंजी असांखे ॾाढी यादि ईंदी। टिबा जेकी तव्हां मूंखे इज़त ॾिनी न, कुर्ब प्यार मोहबत, इहो मां कॾहिं विसारे कोन थो सघां। बाक़ी हा, ख़ासि करे जेकी तव्हां मुंहिंजी ॿाह भॻी न, इहो मूंखां ज़िंदगी भर न विसरंदो। थी सघे थो त 2-3 ॾींहंनि खां पोइ असांखे बि हीउ ॻोठु छॾिणो पए, छो त हाणे असांजो हिते रहणु महाल थी वियो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि शहर तरफ़ निकिरो था त तव्हां मुंहिंजे शहर तरफ़ अचिजो। मूंखां जेतिरी बि थी सघी मां तव्हांजी मदद कंदुसि। न ऑफिसर न, असां कंहिं शहर जो रुख कोन कंदासीं, वरी बि वञी कंहिं ॿारहाड़ीअ में पंहिंजा कखड़ा ॾींदासीं, जिथे असांजे माल जो चारो बि मिले ऐं असांखे बि सुकून अचे। जेकॾहिं असां कंहिं शहर वियासीं न त असांजो माल रुली वेंदो ऐं असांजो गुज़र सफ़र माल ते आहे। ऑफिसर जेकॾहिं वस थींदी आहे त असां जूं ज़मीनूं 4 दाणा ॾींदियूं न, जे वस नाहे थींदी न पोइ इहो माल भटारो आहे जंहिं ते असां गुज़र सफ़र कंदा आहियूं। मालिक साईं तव्हांजी मुश्किलूं आसान कंदो मुजेरी। ऑफिसर मुश्किलनि खे साम्हूं ॼणूं था, पर दुआ कयो बीमारी कर न कढे। छा हिते बीमारी बि ईंदियूं आहिनि छा? हा ऑफिसर, जॾहिं असांजे खूहनि जो पाणी खारो थी वेंदो आहे न त पोइ असांजे माल में माण्हुनि में वॾियूं ख़तरनाक बीमारियूं ईंदियूं। मुंहिंजो बाबा साईं ॻाल्हि कंदो हो त घणो वक़्तु अॻु हिकिड़ी अहिड़ी ख़तरनाक बीमारी आई जे असांजे पूरे माल खे ख़तम करे छॾियो। ऐं वरी जॾहिं माण्हुनि में उहा बीमारी पई न त हर घर मां लाश पिया निकिरनि। उन्हनि लाशनि खे दफ़नाइण लाइ माण्हू खुटी विया। उन बीमारीअ हितां जे 15-20 ॻोठनि खे पंहिंजे भाकुर में ॾेई छॾियो ऐं पोइ जो हितां जूं सभु ॾींहं वीरान थी वयूं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।